मोरो में रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो में MNA ज़ुल्फ़िकार अली बहन जी लगल धाड़े के केस में जवाबदारन ऐं सामान हथ करण खां पोइ SSP नुशरत फ़िरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो पारां SSP हॉल नुशरत फ़िरोज़ में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। MNA रईस ज़ुल्फ़िकार अली बहन जे ॾोह में पंजाब में पकड़ियल सैजल बलोच गैंगिंग बाबत अहम इंकशाफ थिया आहिनि। PPMNA रईस ज़ुल्फ़िकार अली बहन जे घर में धाड़े बाबत अहम इंकशाफ थिया आहिनि। तामीर सिंध इदारे पारां हथ कयल ॼाण मूजिब इन बैनुल सूबाई गैंग में जी 7 ॾोहारियुनि MNA जी घर में धाड़ो हणण खां 2 ॾींहं अॻु जाइ वारदात जो मुआइनो कयो हो ऐं धीरन वारे बंगले ते उन बहाने सां आया हुआ त संदन ट्रॉलर मोरी लग रोड तां खिसकी किरी पियो आहे। हू परदेसी आहिनि ऐं खैन हिकु क्रेन किराए ते कराइण में मदद कई वञे। इन बहाने हू MNA जे बंगले ते कुझु वक़्तु रहिया ऐं मुसाफ़िर तौरु खाधो पिणु खाधऊं।